अगर एटीट्यूड ईअं आहे त थोरो रायतो थियणु खपे सिंध खे बजाए के रियलिटी खे तस्लीम करे। ऐं अगरि इहो एटीट्यूड आहे त ॾाढो कंफ्यूज़िंग, मतिलबु हिन सेंस के सिंध में हिकिड़ी वाहिद हिन वक़्तु जेको आहे, जेको वरी बि हिन पावर स्ट्रक्चर सां एज़ अ पॉलिटिकली वाइज़ जुड़ियल आहे पीपल्स पार्टी जे। बलूचिस्तान ते हिकिड़ी अलॻि रियलिटी थी हले पई, KP अलॻि रियलिटी हले थी पई, आज़ादु कश्मीर में अलॻि हिकिड़ो सिस्टम करे छॾियो अथऊं, GB में हिकिड़ा अलॻि। छा पंजाब सेंट्रिक त नथो थिए हिकिड़ी पूरी? अनफॉर्चुनेटली आहे त सही न, इहा जेका माइंड सेट आहे उहो आहे त पंजाब सेंट्रिक या इस्लामाबाद सेंट्रिक आहे। ऐं इस्लामाबाद में ज़ाहिर माइंड सेट छा हूंदो, ज़ाहिर हू इस्लामाबाद में त छो कश्मीर में बि जेके बहस मुबाहिस आहे, इवन सरकारी माण्हू जवाब बि ॾियनि था तॾहिं, छो हू त वरी इल्ज़ाम उहो ई साॻियो पंजाबी ऐं उते बि इहो शुरू थो थिए न। सही थींदो न, अनफॉर्चुनेट आहे, पर इनखे तव्हां चुप 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 तासुब जी ॻाल्हि न कर। अरे भाई पोइ हुते थिए छा थो? सिंध जो पाणी, सिंध में 43, 44, 45 सैकड़ो खोट आहे। पंजाब हिन खोट खे 10 सैकड़ो बर्दाश्त करे पियो। चओ न न इहो न चओ, ऐं सिंध खे थोराइतो थियणु खपे। मूंखे त सम्झ नथो अचे त छा सिंध गवर्नमेंट ज़ाहिर वधियो छा थी करे सघे? वज़ीर आज़म खे ख़त लिखंदी, बस हा एहतजाज करे सघे थी, 2-3 नेशनल असेंबली में जाम खान शोरो जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस करे सघे थो, MNAs क़ौमी असेंबली में एहतजाज करे सघनि था। बट विल दैट बी इनफ? सिंध खे जेको नुक़सानु थियणो हो या थी रहियो आहे उहो त थी वेंदो, त पोइ छा वरी माण्हुनि खे पोइ सिंध गवर्नमेंट माण्हुनि खे अपील करे? हाली त पाणी न ॾींदो त हितां बि त शयूं वञनि थियूं न उते, सिर्फ़ु हुतां त वन वे ट्रैफिक त न आहे, ज़्यादती आहे न माण्हुनि जो। ॾिसो हाणे सिंध में जीदान छा ते आहे? ज़रात ते आहे न, माण्हुनि जी अक्सरियत जो। त उन्हनि सां इहो मतिलबु गुज़ारिश ई करे सघिजे थी। बाक़ी हाणे सिंध सरकार फेडरल गवर्नमेंट में टेको ॾेई बीठी आहे, बजट बि पास कराइणो अथनि ऐं सभु पैसा बि मञी वरिता अथनि त भई हेतिरा पैसा तव्हांखे असीं सिंध पंहिंजे खीसे मां ॾींदी। अलाए 300-400 अरब त आहिनि न, 300 समथिंग अरब चवनि था पिया जेके सो सिंध ॾींदी न, त मोट बि पाणी त वठे न। सो कुझु न कुझु ज़ाहिर हिकु ॿी बि ख़बरूं हलनि थी पियूं त जीअं माण्हू कुझु चवनि था पिया त पीपल्स पार्टी खे जेका आहे GB गवर्नमेंट आज़ादु कश्मीर इन करे ॾिनी थी वञे त पीपल्स पार्टी खे रज़ामंद कयो वेंदो, त बजट खां पोइ जेको आहे उहो थरथलो कोन थो अचे, पीपल्स पार्टी रहंदो अञा शामिल थी थिए गवर्नमेंट जे अंदरि। न बिस्मिल्लाह, पोइ ॾिसण में ॿ हुआ न, बाक़ी त ज़ाहिर गवर्नमेंट जो मतिलबु सपोर्ट आहे न। पर उहो चवंदा माना मिनिस्ट्रियूं वठंदा, कुझु मिनिस्ट्रियूं ख़ाली बि थियनि थियूं हेॾे छो न आहे? इहो भरम छाजे लाइ आहे? ओपनली ॿई धुरियूं चवनि थियूं, पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग का चवंदा हम अपने इत्तेहादियों से बात करेंगे। इत्तेहादी में पहिरियों फ़ोन जेको आहे आसिफ़ ज़रदारी साहिब या बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे फ़ोन कयो त इत्तेहादी केरु हूंदो आहे? विच इज़ सपोर्टिंग योर गवर्नमेंट न, कि इत्तेहादी छा खे चवंदा आहियो? त इत्तेहादी आहिनि, बाक़ी कैबिनेट में न वेठा आहिनि, सुभाणे वेही रहंदा त वेही रहंदा, छा इन छा? ऐं छो न वेठा आहिनि मूंखे त इहो सम्झ नथो अचे। सिर्फ़ु इन करे जो सुभाणे सॼी बुराई असांजी ॻिची में ईंदी, इन साईं जेको इकोनॉमी जी हालत आहे त पोइ हीअं ईअं न ईंदी छा? इहो कीअं चइजे? हीउ जेको बजट ईंदो जेके पास कंदी पीपल्स पार्टी जी हिमायत कंदी, त पोइ जंहिं शइ जी तव्हां हिमायत कयो पिया उनखे तव्हां ओन कयो था न। तव्हां 26 ऐं 27 आइनी तरमीम खे ओन कयो आहे न। सुभाणे 28वीं तरमीम पास कराईंदो त तव्हां ओन कंदो न सर। त इन में अजीब ॻाल्हि कहिड़ी आहे? ऐं छो न पीपल्स पार्टी जा माण्हू मिनिस्टर थियनि फेडरल में? इहो हरू जो हिजाब आहे, टोड़णु खपे न। पोइ त माना इहा गवर्नमेंट, पर हू पंजाब वारा नथा, मरियम नवाज़ नथी ॾे न मिनिस्ट्रियूं, न उहो पंजाब में नथी ॾे। पंजाब हुते त पीपल्स पार्टी वठण में बि इंट्रस्टेड आहे, हू नथा ॾियनि। त पोइ इहो अगरि स्ट्रक्चर मज़बूत थी थो वञे, पंजाब में बि वज़ारतूं मिली थी वञनि, हुन में बि वज़ारतूं मिली, पोइ इहे जेके ख़बरूं हुयूं त सोहेल विड़ाइत साहिबु हे उहो सभु कुझु, पोइ इहे त सॼो कुझु त सॼो सिस्टम वञे थो न। पोइ उन सां कहिड़ो कयो थो वञे सभिनीनि खे? न ॾिसो हाणे ॻाल्हि इहा आहे त हुन जेके बि ख़दशा या अफ़वाह आहिनि हुन जे भउ में गॾु थियनि था या ज़रूरी न आहे वज़ीद थी वञनि, ॾिसूं अञा त। लेकिन हू हिकिड़ी अलॻि बहस आहे। हू त जेको सोहेल विड़ाइत जे तरफ़ इशारो करे पियो, उहो त सॼे सिस्टम जे वञण जी ॻाल्हि पियो करे। पोइ हुन सिस्टम में पीपल्स पार्टी हुकूमत में आहे न आहे, उन सां कहिड़ो फ़र्क़ु नथो पए।